अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ पारां बजट जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में मां आहियां जो मेज़बान फ़याज़ नाच। गुफ्तगू कयूं था सिंध जे बजट जे हवाले सां। सिंध जे बजट जे हवाले सां जेके ख़बरूं आयूं आहिनि, कल्ह होके ॾींहं में जेको डिस्कशन थियो आहे उनमें इहो चयो वियो आहे त 205 अरब रुपयनि जा तरक़ियाती प्रोग्राम जेके डेवलपमेंट बजट में शामिलु कया विया आहिनि। ADP जेका सालियानी साल 2015-2016 जे लाइ सिंध जी जेका मंज़ूर कई वई आहे उन हवाले सां गुफ्तगू कयूं था। सिंध जे मजमूई बजट जे हवाले सां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे मुल्क जे नामियारे डेवलपमेंट एक्सपर्ट जनाब नसीर मेमन साहब। अचो त उन सां गुफ्तगू। नसीर साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। नसीर साहब, सिंध जी बजट 2 ॾींहंनि खां पोइ ऐलान थियण वारो आहे ऐं उन में ADP जे लाइ 205 अरब रुपयनि जी जेका प्रोग्राम जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। पर असां जेको कुझु ॾींहं पहिरीं जेको थर्ड क्वार्टरली रिपोर्ट जेका सिंध गवर्नमेंट पेश कई हुई, जंहिंमें चयो वियो हो त केतिरनि शोबनि में जेको ख़र्चनि जो काथो आहे उहो ख़ासि तरह तालीम ऐं सिहत में 22-23 खां 25-26% ताईं जेको आहे उहो ख़र्च थिया हुया। अहिड़ी सूरत हाल में तरक़ियाती मनसूबनि जो कीअं था ॾिसो तव्हां? फयाज़ साहब, मूंखे कुझु सोर्सिस खां सिंध गवर्नमेंट जी इहा ख़बर पई त हिकिड़ी स्टेज ते इहा कंसिडरेशन हुई, डिस्कस कयो हो बाक़ाइदे क्लोज सर्कल्स में त डेवलपमेंट बजट खे रियलिस्ट कयूं छो त ख़र्च करे कोन था सघूं। हर साल पोइ ख्वारी खणी थी पए। गुज़िरियल साल जी इहा ई सूरत हाल हुई। तव्हां पुठियें साल जे फाइनेंशियल ईयर जे 9 ईयर्स जी बजट स्पेंडिंग कढी ॾिसो, मां हुनजो बि एनालिसिस कयो, असां डिस्कस बि कयो हुनखे। एक्ज़ैक्टली साॻियो ट्रेंड हुयो, हींअर बि साॻियो ट्रेंड आहे। हाणे इन में पार्टली हुकूमत पंहिंजी कल बचाइण लाइ हिन भेरे त कहाणी घड़े वरिती त वफ़ाक़ी हुकूमत हेतिरा पैसा कोन ॾिना, 80-90 अरब रुपया असां ख़र्च घटि करे सघियासीं। ॻाल्हि इहा न आहे त 80-90 अरब रुपया घटि आया। सवाल इहो आहे त जेके रिलीज़ कया विया पैसा इवन उहे ई ख़र्च कोन थिया हुआ। हाणे उहे छो नथा थियनि? इंट्रस्टिंगली एजुकेशन हेल्थ में ख़र्च नथा थियनि, इरिगेशन में ख़र्च थी था वञे, टिक इंडस्ट्रीज़ लाइ जेका बजट एलोकेटेड आहे उहा ख़र्च थी वञे। ॿिया ख़ुदि मख़सूस प्रोजेक्ट जंहिंमें उहे असांखे ख़बर आहे त तव्हां सभु सॼी सिंध खे ख़बर आहे त ख़र्च करण जो ट्रेंड किथे वधीक आहे, इंट्रस्ट किथे वधीक आहे। सो इहो जेका मिसप्लेस प्रायोरिटीज़ आहिनि हुकूमत जूं, जेके माण्हू वेठा आहिनि, हिकिड़ो त हुकूमत जा खाता हलाइनि था अॼुकल्ह प्रॉक्सी, वज़ीर आहिनि कोन, कई खातनि में वज़ीर कोन्हनि, उहे सभु खणी साईं कानली शाह जे हवाले कया अथनि। उनजे मथां हिकिड़ा प्रॉक्सी मड़े छॾिया अथनि जंहिंजे सां उहो कानली शाह साहिबु नथो ॻाल्हाए सघे, सभिनी खे ख़बर आहे। पोइ उन्हनि जी मर्ज़ीअ सां उहे करण हाउसिस जा माण्हू आहिनि, छो आहिनि, इट्स एवरीबॉडीज़ नॉलेज, सभिनी खे पतो आहे। जेको सॼी जेको रवैयो आहे सिंध हुकूमत जो सिंध जी तरक़ीअ जे बारे में, सिंध जी तरक़ियाती बजट जे ख़र्च करण जे बारे में, उहो को सिहतमंद कोन्हे को। हाणे इन पस मंज़र में जेकॾहिं ॾिसूं था त तव्हां अॻे ई हिकिड़ी बजट जेका 20-30% खां मथे तव्हां ख़र्च करे नथा सघो, मुमकिन आहे आख़िरी क्वार्टर में छिके ताणे ख़र्च कया हूंदनि, ऊंधा सूंधा ख़र्च थिया हूंदा जेका रिवायत आहे असां वटि, ऐं इहो जेकअप थियो हूंदो, थोरो वधीक ख़र्च थी वियो हूंदो, बजट बुक्स में पतो पइजी वेंदो। पर जॾहिं आख़िरी 2 महीननि में तव्हां सभु ख़र्च करण ते ईंदा त पोइ यू कैन इमेजिन त उहो ख़र्च कीअं थींदा। तो इहो सॼो बैकग्राउंड ज़हन में रखंदे जेकर वरी उहा डेवलपमेंट बजट जी साइज़ अॻे खां वधीक रखी थी वञे त पोइ इहो इन में 2 पासा हूंदा आहिनि। हिकिड़ो इहो आहे त अवाम खे पॉलिटिकल लॉलीपॉप ॾिजे, ॾिसो असां तरक़ियात जे लाइ हेॾा पैसा सिंध लाइ रखी छॾियासीं, हेतिरा अरब रुपया खरब रुपया असां सिंध जी तरक़ी लाइ, ॿियो भला हीअ अवामी हुकूमत वीचारी छा करे, पैसा रखूं पिया। इहो हिकिड़ो पासो आहे अवाम जे अखियुनि में, सवली सिंधीअ में अखियुनि में सुरमो पाराइण जो तरीक़ो थियासीं। ॿियो पासो इहो आहे त तव्हां सवनि जी तइदाद में नयूं स्कीमूं शुरू करे छॾियो, नंढियूं नंढियूं, कंहिं लाइ किरोड़ रखो, कंहिं लाइ 50 लख रखो, वधीक सियासी माण्हुनि खे ख़ुशि कयो, वधीक वज़ीरनि वटि पोर्टफोलियो नज़र अचे, वधीक तख़्तियुनि जूं कनि निकाब कुशायूं तख़्तियूं लॻाइनि ऐं शो कनि त साईं इहो इफ़्तिताह ते अचनि सिंध में तरक़ियाती रिथाउनि जो ॼार विछाइजी वियो आहे। इहो हिकिड़ो मख़सूस जुमिलो आहे। हाणे केरु पुछे त इहो ॼार जेको आहे हुनजो थ्रो फॉरवर्ड किथे वञी पहुतो आहे? एनुअल बजट में थ्रो फॉरवर्ड चइबो आहे तव्हांजी ऑन गोइंग हलंदड़ रिथाउनि जे लाइ जेके पैसा रखियल आहिनि उहे थोरा थोरा रखंदा वञो ऐं पोइ 10-10 सालनि ताईं तव्हां जेकर प्रोजेक्शन ठाहींदो त तव्हांजी स्कीमूं पूरियूं थींदे खे नज़र नथियूं अचनि, एतिरी थोरी एलोकेशन आहे। गुज़िरियल साल लॻभॻि 50% ते खातनि जूं जेका 9 मंथ्स जो जेको अपडेट हो उनमें 50% खातनि में त 10% खां घटि ख़र्च थियल हो। तंहिंजी माना त उहो थ्रो फॉरवर्ड वधंदो। हाणे उसूल इहो आहे डेवलपमेंट जो त तव्हां मैक्सिमम 3 सालनि में रिथा खे पूरो करे छॾियो त जीअं थ्रो फॉरवर्ड एक्यूमुलेट न थिए। हिते रिवायत आहे त सवनि जी तइदाद में अवामी हुकूमत खे नयूं रिथाऊं ॾेखारणियूं, माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण लाइ, उनजो नतीजो ते हेवी कैरी फॉरवर्ड थो हले। इहो जेको सॼो जेका डायनामिक्स आहे, जेको सॼो पैराडाइम आहे सिंध में डेवलपमेंट जो, उहो सॼो जो सॼो क्वेश्चन पिया
वो माण्हुनि जे बहितरी वटां उनजी डिज़ाइन ई कान्हे का। तो मां छा चवां, इहे पैसा वरी 9 महीननि खां पोइ अपडेट ईंदो, वरी ॻाल्हाईंदासीं, सॼी संद ॾिसंदी, इहो ई असरु हूंदो जेको पोयां 2-3 सालनि खां असां ॾिसूं पिया। अच्छा, ही जेका ॻाल्हि तव्हां कई त आन गोइंग स्कीमनि जे नाले में हिकिड़ो ॼार जो तस्वुरु जेको ॾिनो वञे थो त उहो थिए थो, पर उहे पोइ उहो त स्कीमूं रोलडे जो शिकार थियनि थियूं, पोइ उहे जहिड़नि सां थियनि थियूं। इहो ट्रेंड सिर्फ़ु सिंध में आहे या तव्हां ॿियनि सूबनि में बि पंहिंजो मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में शिरकत कंदा रहो था? ॿियनि सूबनि जे जेको ख़ासि तरह जेकॾहिं पंजाब KPK या जेका मौजूदा बलूचिस्तान जे अंदरि जेका सरकार आहे मालिक साहब जी, उते ऐं हिते में तव्हांखे को फ़र्क़ु थोरो नज़र अचे थो? ॾिसो, थ्रो फॉरवर्ड बजट में थींदो आहे, इहा का टेक्निकली ग़लति शइ कान्हे का। तव्हां स्कीम रखंदो, उहा 3 साल 4 साल हालत में 5 साल बि हलंदी, कॾहिं रेवेन्यू घटि जनरेट थींदो, अलोकेशन थी सघंदियूं। थ्रो फॉरवर्ड नॉर्मल आहे, इहा का एब नॉर्मल शइ कान्हे। पर जॾहिं तव्हांजो थ्रो फॉरवर्ड शो करे त उहो एतिरो वधी वञे जो ईंदड़ 10 सालनि में तव्हांखे स्कीमूं पूरी थींदे नज़र न अचे। ॾिसो, हिकिड़ो फाइन बैलेंस हूंदो आहे। डेवलपमेंट जो जेका बेसिक्स आहिनि, बेसिक लेसन्स में आहे, तव्हां नॉर्मली 60-70% हमेशह पुराणियुनि स्कीमुनि लाइ रखी छॾंदा, उनखे कंप्लीट कंदा आहियो, ऐं थोरो घणो अमाउंट रखंदा आहियो नयुनि स्कीमुनि खे तव्हां लॉन्च कंदा। उन में वरी प्रायोरिटाइज़ेशन जो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे न, त कंहिंखे 10 करोड़ ॾिजनि, कंहिंखे 1 करोड़ ॾिजे, कंहिंखे ॾिजे, उनजे पुठियां त हिकिड़ी डेवलपमेंट जी पूरी प्लानिंग एक्ट कंदी आहे न। हाणे हिते अलोकेशन जो इहो ट्रेंड जेको आहे सिंध में, मां ॿियनि सूबनि ते तव्हांखे ॿुधायां थो, उहो अलोकेशन जो ट्रेंड इन ते न आहे त कंहिंखे ख़र्चु करिणो आहे, अवलियत छा आहे, एक्सरे मशीन पहिरें अचे या बिल्डिंग नई पहिरें ठहे या पुल पहिरें ठहे। हाणे हिन जे विच में हिकिड़ो तव्हांखे प्रायोरिटाइज़ेशन जो तरीक़ो हूंदो आहे, उहो पूरी हिकिड़ी साइंस आहे डेवलपमेंट। उहा हिननि उछलाए रधीअ टोकरी में विझी छॾी आहे। वज़ीर साहिबनि जी मर्ज़ी, बल्कि वज़ीर साहिबनि जी बि न, कुझु हाउसिस मां तइ थींदो आहे, उहो तव्हांखे ख़बर आहे हाउसिस कहिड़ा, उहे तइ कंदा, उतां फ़ोन ईंदी त हिन स्कीम खे 10 लख ॾियो, हिनखे करोड़ ॾियो, हिनखे 50 ॾियो, हिन जो बिल क्लियर कयो, हीअ 2 महीननि में पूरी कयो, फलाणीअ खे 10 साल धिकियो। सो डेवलपमेंट प्लानिंग त का आहे कान। प्लानिंग एंड डेवलपमेंट जो खातो मफ़लूज थियल आहे। फाइनेंस डिपार्टमेंट सां डायरेक्ट ॻाल्हि ॿोल हले थी, जेको फाइनेंस खे चयो थो, हुकुम थो अचे त फलाणे लाइ रिलीज़ कयो, उहो रिलीज़ थी था वञनि। प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट रुगो कागज़ छापण ते वञी महदूद रही आहे, न उहे प्लानिंग था कनि, न उन्हनि जो डेवलपमेंट ते को बि कंट्रोल आहे। हाणे इहो रवैयो कंहिं हद ताईं मां ईअं न आहे त रुगो सिंध में आहे, में बि हिकु हद ताईं इहो हलंदो आहे, पर जेको स्केल आहे, जेको मैग्नीट्यूड आहे थ्रो फॉरवर्ड जो, उहो सिंध में सभिनी खां वधीक आहे। तव्हां इम्बेलेंस ऑफ ओल्ड ऐं न्यू स्कीम्स खणी ॾिसो, ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में इहो इम्बेलेंस हाईएस्ट थी वियो आहे। इहो प्रॉब्लम आहे सिंध। अच्छा, केतिरो पंहिंजो बजट जे हवाले सां ॻाल्हियूं ॿोलियूं पहलियूं, मिसाल तौरु असां ॾिसंदा था अचूं त केतिरे वक़्त खां वठी चयो पियो वञे त तालीम जे हवाले सां त कॉम्प्रीहेंसिव स्कूल ठहंदा, उहे जेको आहे उहे जेको आहिनि पहिरियों तालके हेडक्वाटर या ज़िले में हिकिड़ो मुख़्तलिफ़ ऐलान कया विया। ग्रामर स्कूल, इंग्लिश ग्रामर स्कूल जा उहे बि ऐलान कया विया त इंग्लिश जिते बुनियादी तालीम इंग्लिश में शुरू कई वेंदी, पब्लिक सेक्टर जे अंदरि उहो पहिरियों दफ़ो इहो तजुर्बो कयो वेंदो, उहे ऐलान थिया। असां ॾिठो न आहे त उहे किथे आहिनि। ईअं असां हिन भेरे जेको कुझु ॾींहं पहिरियों मूं कुझु ज़रई माहिरनि सां ॻाल्हायो पए त हुननि चयो त हिन साल हिकिड़ो बि ट्रैक्टर जेको आहे, चयूं त हेतिरा ट्रैक्टर सब्सिडी ते ॾींदासीं, हिकिड़ो बि ट्रैक्टर कोन मिलियो आहे, या जेको चयूं पिए त जेको आहे ट्यूबवेल लॻंदा हिन ते पंहिंजो सोलर एनर्जी ते, उहो कोन थिया। त इहो हिकिड़ो वॾो अचे थो त ऐलान थी था वञनि स्कीमुनि जा, ऐं सालनि जा साल ताईं उहे हुतां दानिश स्कूल ठही उहे ऑपरेट बि थी विया पंजाब जे अंदरि। शहबाज़ शरीफ़ इनिशिएट कयो। असांजो जेको आहे साईं कैमली शाह 7-8 साल आहे त उहे स्कूल ई कोन था ठहनि। फैज़ साहब, जॾहिं डेवलपमेंट पूरी प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट बजाए हाउसिस मां ऑपरेट थींदी त पोइ ईअं ई थींदो आहे न। मूं गुज़ारिश कई न, हाउसिस तइ था कनि ऐं फ़र्द तइ था कनि, प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट तइ नथो करे, को बि स्ट्रक्चर या सिस्टम या ढांचो हाणे तइ नथो करे पंहिंजी तरफ़। सो जेकर उन्हनि खे ट्रैक्टर ॾियणु उन्हनि जी प्रायोरिटी न हूंदो, सोलर पावर सेट लॻाइण जी प्रायोरिटी न हूंदो, या कॉम्प्रिहेंसिव स्कूल ठाहिणु हुननि जी अवलियत न हूंदी त पोइ न ठहंदा। अच्छा, को अहिड़ो भला सिस्टम हुजे, मिसाल तौरु सिंध गवर्नमेंट जे अंदरि हिकिड़ो को अहिड़ो स्ट्रक्चर हुजे जेको वेही रिव्यू करे हर 3-6 महीने त स्पेंडिंग ट्रेंड छा आहे भला, ऐं स्पेंडिंग ट्रेंड त डेली बेसिस ते फाइनेंस डिपार्टमेंट अपडेट कंदो आहे। उनखे को मॉनिटर करे, को मॉनिटरिंग सेल हुजे जेको चवे त भई फलाणियूं स्कीमुनि मां ही इंपॉर्टेंट स्कीम्स अनअटेंडेड रहिजी वियूं आहिनि, हिनखे हुकूमत तरजीह ॾे, उहो फीडबैक चीफ मिनिस्टर वटि वञे, को हिकिड़ो तरीक़ो हुजे न। इहा त गैर मामूली रॉकेट साइंस थोरी आहे, सिंपल एक्सरसाइज आहे।
को तव्हां BA पास चङो माण्हू अकुल सां वारो विहारींदो तव्हांखे इहा फीडबैक ॾेई सघे थो, उहो कनि नथा। तंहिंजे करे उहा प्रायोरिटीज़ जो जेको रवैयो आहे अवलियतूं तय करण जो उहो सॼो गैर साइंसी आहे। उनजे करे कंप्रिहेंसिव स्कूल्स मां दानिश स्कूल्स वारे हिकिड़ो त स्कूल्स जे इन मॉडल सां मूंखे हिकिड़ो फंडामेंटल डिसएग्रीमेंट आहे। तव्हांजा मेन स्ट्रीम जा सिंध में जेके प्राइमरी हाई ऐं मिडिल स्कूल मिलाए 49,000 स्कूल आहिनि। अच्छा, हुनमें 5-7 स्कूल वर्चुअली हाणे नथा ऑपरेट कनि। आई डोंट नो उनखे ही फॉर्मली बंदि छो था करे सघनि। तव्हांखे ख़बर आहे न खुलंदा, उहे वॾेरनि जो उताकुनि लाइ खोलिया विया हुआ, उहे माण्हुनि खे रिश्वत तौरु सियासी रिश्वत तौरु ॾेई खोलिया विया हुआ ऐं उहे मुख़्तलिफ़ हुकूमतुनि खोलिया आहिनि। रुॻो हिन हुकूमत जी ॻाल्हि नथा कनि, वेरी फेयर। त हाणे हिकिड़ो त हुकूमत एजुकेशन डिपार्टमेंट खे खपे मेजर सर्जरी, उहा पॉलिटिक्स खां बियॉन्ड खपे। वेही तय कयो त भई ही 5-6 स्कूल न हली सघंदा, इन्हनि खां मोकिलायो, इन्हनि खे बंदि कयो, इन्हनि जी असेंबली ख़तमु कयो। उहे टीचर्स उहे स्टाफ ॾियनि त उनखे ऑप्शन जो ट्रांसफर थी वञनि, सरप्लस स्कूल ठाहियो, कुझु करियो, पर उन्हनि खे बंदि करियो। ॿी ॻाल्हि इहा त तव्हां कॉम्प्रीहेंसिव या इंग्लिश मॉडल जा जेकर एलीट स्कूल्स ठाहिण था चाहियो त अॻे जेके मल्टीपल लेयर्स एजुकेशन जा आहिनि उहे सोसाइटी में ख़तरनाक थिया आहिनि। मां ही O लेवल, A लेवल, दीनी तइलीमूं, मस्जिदी स्कूल, इहे जेके लेयर्स आहिनि कतनि जे हक़ में कोन आहे, इहे ॾाढी ख़राबु शइ आहिनि। यूनिफॉर्म एजुकेशन सिस्टम हुजे, सिटीज़न सभु बराबरि आहिनि। पाकिस्तान जो आइन चए थो त शहरी सभु बराबरि आहे। तव्हांजी हुकूमत वाइदा करे थी त शहरी सभु बराबरि आहिनि, पोइ तव्हां अमीरनि जे ॿारनि लाइ A लेवल, O लेवल ठाहियो था, ग़रीबनि जे स्कूलनि में गॾाए बदिराए था छॾियो। ग़रीब इन जे करे वधीक ग़रीब आहे जो रियासत ग़रीब जी परगोर इदारनि ठाहिण जे लाइ करे ई कान थी, उहा ग़रीब जा स्कूल न ठाहींदी। 1500 रुपए जो ख़ैरात कार्ड जारी करण जो वॾो शौक़ु आहे, 100 अरब रुपया रखी छॾिया अथनि। उन ते वॾा जेको जशन पिया थियनि, वॾा सप्लीमेंट पिया निकिरनि। साईं अवाम जी पार्टी ग़रीबनि लाइ ॾिसो 100 अरब रखी छॾिया। ग़रीबनि खे ख़ैरात लाइ चवंदो न 500 अरब रखी छॾींदा। ग़रीब जो स्कूल ठीकु न कंदा, ग़रीब जी अस्पताल ठीकु न कंदा, ग़रीब जी घिटी साफ़ न कराईंदा, छो त उन सां ग़रीब गुरबत परपिचुएट थींदी। उहा ई चाहिनि था ग़रीब ग़रीब रहे, इहो ख़ैरातूं वठंदो रहे, इहो असांजो माथियत रहे। इहा फ्यूडल क्लास जो तरीक़ो आहे त ख़ैरात ॾियो, तरक़ी न करायो। ख़ैरात ते 1000 अरब ॾेई छॾियो, तरक़ीअ लाइ 100 अरब ख़र्च न कयो। इन ट्रिक शाट खे सम्झण जी ज़रूरत आहे। अच्छा, ही जेका तव्हां ॻाल्हि कई पंहिंजो ख़ैरात जे हवाले सां, पर ख़ैरात सां गॾोगॾु जेको लुटमार जो सिलसिलो आहे, ख़ासि तरह जॾहिं असां ॾिसूं था TMOs खे, जेके शहर आहिनि असांजा, जेके TMOs जे हवाले आहिनि, शहरनि जे ड्रेनेज खां वठी सफ़ाई जो निज़ाम जेको आहे उहो हिकिड़ा यानी चइबो आहे त मुंहं जे दड़े जा माण्हू जेको आहे 7000 साल जंहिं कंडीशन में रहंदा हुआ, असांजा सभई शहर उनखां बि बदतर कंडीशन्स में आहिनि, परफॉर्म नथा करे सघनि। ऐं हालांकि अॻे चइबो हुयो त भई हिकिड़ी हुकूमत आहे, पर हाणे त कंटिन्यूटी हुकूमत जी आहे, 7 साल आहे। 7 सालनि में कम अज़ कम TMO जो निज़ाम त ठीकु थियणु घुरिजे आहे। हर साल अरबें करोड़ें रुपयनि जो बजट जेको आहे हर महीने जेको आहे वञे थो TMOs ॾे, पर उहो जेको आहे अलाए किथे ख़र्च थिए थो। पर असां में जेके TMAs आहिनि न सिंध जूं, जी जी, इहे वीचारा जेके ग़रीब MP MLA पार्टी जा उहिदेदार उन्हनि जो ज़कात फंड आहे। आख़िर वीचारा किथां गुज़ारो कनि, मिस्कीन आहिनि माण्हू वीचारा, उन्हनि जा 10-12 बंगला हर कंहिंजा, किथां हले वीचारनि जो गुज़र सफ़र। 10-12 बंगला आख़िर मुस्तहिक आहिनि न, उन्हनि जी हेॾियूं गाॾियूं, उन्हनि जा पेट्रोल किथां ईंदा, उन्हनि ते चढ़ी त वीचारा अवाम जी ख़िदमत था कनि। ॿाहिरि वञनि था ॿारनि खे वठी वेकेशन 2-2 महीना यूरोप या अमेरिका, उन्हनि ग़रीबनि खे केरु टिकेट किथां ईंदी, आख़िर किथां त वीचारा उहे गुज़ारो कंदा न। तंहिंजे करे टीए में उन्हनि चूंडियल अवामी एवज़ुनि जो जेके शहीदनि जे लाइ उनजे रत ते हुकूमत कनि था, अवाम खां वोट वठनि था, शहीदनि जे नाले ते 24 कलाक वीचारा अवाम जी ख़िदमत में रुधल आहिनि, उन्हनि जे ख़र्च पखे लाइ इहा टीए में ठाही वई आहे। इहो तव्हांखे वहम आहे त उहो भिटियूं साफ़ कंदी, टीए में गटर साफ़ करे न। टीए में जो ॿियो कमु इहो आहे त BA पास माण्हुनि खे, MA पास माण्हुनि खे जमादार जी नौकिरी ॾे, उन्हनि खे घर वेठे पघार पहुचाए। तो टीए में जे तव्हां पर्पज़ खे ग़लति डिफाइन था करियो न, तव्हां हरू भरू उमेद लॻाए वेठा हो त टीए में सफ़ाइयूं कंदी, टीए में छिनकार कंदी, टीए में भिटियूं ठाराईंदी, टीए में गटर साफ़ कराईंदी, टीए में पीअण जो पाणी ॾींदी। इहो तव्हां तसवुरु ग़लति पब्लिक खे ॿुधायो आहे। पब्लिक खे सही तसवुरु ॿुधायो। टीए में जो सही TOR ॿियो आहे, उहो TOR आहे जेको मूं अर्ज़ु कयो त हीअ जेके ग़रीब मुस्तहिक वीचारा वेठा आहिनि, अवाम जी ख़िदमत था कनि, उन्हनि जी ज़कात जो फंड आहे। उन ते हू बिल्कुलु सही पिया अमल कनि, को महीनो उन में का बि ॾंडी नथी लॻे, निहायत ईमानदारीअ सां उहा हिसापती पहुचनि था, ॿाहिरि जा सैर तकरियूं थियनि था। पोइ जेकॾहिं जमादार ग़रीब अवाम वीचारा इहे 3 महीना पघार पोइ वठंदा त ख़ैरु आहे, उन्हनि खे 1500 रुपया ख़ैरात जा मिलंदा हूंदा कंहिं न कंहिंखे जनरी प्रोग्राम जा। तो मुंहिंजो ख़्यालु आहे टीए में जे TOR खे माण्हुनि खे सही तरह ॿुधाईंदो न त इहो मसइलो हल थी वेंदो। अच्छा,
डेवलपमेंट जी ॻाल्हि आहे, तरक़ियात सूबे जी तरक़ी जी ॻाल्हि आहे, काफ़ी दफ़ा असां ॾिसूं था, ख़ासि तरह जेकॾहिं पंजाब ऐं सिंध जी भेट कजे थी त उते काफ़ी जेको आहिनि उहे असांखे इंडस्ट्रियल जेके आहिनि पंहिंजो हब जेके नज़र अचनि था, लाहौर मुल्तान खां वठी फैसलाबाद टेक्सटाइल जे हवाले सां, या जेको आहे पंहिंजो गुजरात ऐं गुजरावाला जे अंदरि जेको आहे ज़रई मशीनरी ऐं हिननि जो इलेक्ट्रिकल गुड्स जो जेको आहे, या जेकॾहिं सियालकोट वञूं था स्पोर्ट्स ऐं सर्जिकल गुड्स जो, मतिलबु हिकिड़ी तमामु घणे जायुनि ते तव्हांखे नज़र ईंदो त उते इंडस्ट्रियलाइज़ेशन जो हब आहे। हालांकि गैस बि सिंध मां वधीक आहे ऐं उनखां अलावा ॿिया जेके उहे आहिनि, पर सिंध जे अंदरि सनत जेका आहे उहा सनती तरक़ी नथी थिए। पंहिंजो नसीर साहिबु, तव्हां इन शोबनि में काफ़ी उहो थियो आहे, सनती तरक़ी सिंध में न थियण जो सबबु छा आहे ऐं छो हुकूमत उन हवाले सां इनिशिएटिव नथी वठे? तो सनती तरक़ी सिधो संदो सियासी मसइलो आहे। ये आहिनि सियासी तरजीहूं जंहिंजी असां ॻाल्हि पिया कयूं न, त बजट में एलोकेशन छाते थींदियूं, केनाल जी लाइनिंग कराइण जे नाले ते मलिक रियाज़ खे ज़मीन ठीक करे ॾियणी आहे, उनजे लाइ तव्हां 10 किलोमीटर लाइनिंग करायो रोड़ी केनाल जी, उनजा पैसा ॾिसो कीअं तकड़ा एलोकेट कनि ऐं रिलीज़ कनि। तो या जिन माण्हुनि खे रिश्वत तौर वाटर ट्रीटमेंट प्लान जा ठेका ॾियणा आहिनि उहे ॾिसो कीअं था फराफर थियनि, देरी नथी थिए। तव्हां जेका मूं गुज़ारिश कई त विजन हूंदो आहे न, त डेवलपमेंट जो हिकिड़ो विजन हूंदो आहे। तव्हां मिसाल तौर मोदी अदरवाइज़ असांखे सियासी हवाले सां मूंखे सख़्तु नापसंदि में नेपाल ॾिठी, पर गुजरात में हुन चयो त मां गुजरात जी इंडस्ट्रियल डेवलपमेंट जो हिकिड़ो मॉडल खणी आयो। उन मॉडल खे हुन एतिरो प्रोमोट कयो जो हुन में वज़ीर आला वज़ीर आज़म थी वियो, छो त हुन हिकिड़ो पंहिंजो विजन आंदो। अहिड़ी तरह जेका पॉलिटिकल लीडरशिप हूंदी आहे उनजो कमु विजन ॾियणु आहे। बाक़ी त इम्प्लीमेंट कंदी तव्हांजी ब्यूरोक्रेसी या गवर्नमेंट जी एग्जीक्यूटिव मशीनरी इम्प्लीमेंट कंदी न, सो उहो विजन अचणु घुरिजे लीडरशिप वटां। हाणे लीडरशिप फंडामेंटली तय करे त भई सिंध खे इंडस्ट्रियलिस्ट सूबो बनाइणो आहे, सर्विस सेक्टर ओरिएंटेड सूबो बनाइणो आहे, उनखे मॉडर्नाइज़ करिणो आहे। जेकर इहो जंहिंजी सोचींदा त पोइ ॿ टे कम करणा पवंदा। पहिरियों इंडस्ट्रियल ग्रोथ लाइ तव्हांखे ॿ टे शयूं खपनि। हिकिड़ो त ज़ाहिर आहे अलोकेशन ऐं फंड्स त हुनजो सबसेट आहे न, पर पहिरियों उन विजन जो रिक्वायरमेंट इहा हूंदी त तव्हां को रिसर्च करे पहिरें त तय करियो त सिंध खे कहिड़े ज़िले खे कहिड़ी इंडस्ट्री खपे। हर हंधि त स्टील मिल कोन लॻंदी न, हर हंधि त रूह जा कारखाना कोन लॻंदा आहिनि न, उहो उन ज़िले जे अंदरि तव्हां पोटेंशियल ॾिसंदा आहियो। हिकिड़ो त उहो हूंदो आहे, उनजी जोग्राफी मैटर कंदी आहे, उनजी प्रॉक्सिमिटी मैटर कंदी आहे, उते रॉ मटीरियल कहिड़ो अवेलेबल आहे, उते कहिड़े क़िस्म जो हुनरमंद अमलो तव्हांखे फराहम थी सघे थो, या उनजे लाइ तव्हां इंस्टीट्यूशन्स बिल्ड कंदा। तो पहिरियों त उहा रिसर्च थिए, इहा रिसर्च ख़ुदि तव्हांखे साल खनि वठी वेंदी, बल्कि उहा छिड़ त मौजूदु बि आहे। पोइ उनजे बेसिस ते तव्हां इंडस्ट्रियल सेक्टर जी पहिरियों त हिकिड़ो रोड मैप ठाहींदा आहियो। देन तव्हांखे उनजे लाइ ह्यूमन रिसोर्स डेवलप करण जे लाइ इंस्टीट्यूशन्स ठाहिणा पवंदा। आख़िर इंडस्ट्री केरु ऑपरेट कंदो? ही सॼी सिंध में तव्हां ख़ैरात प्रोग्रामनि जे पुठियां माण्हुनि खे कतारूं लॻाए अहिड़ो निकमो कयो आहे जो सवाइ होटल ते चांहि ठाहिण जी टीकी हलाइण जेको हुनर माण्हू वीचारा सिखी नथा सघनि। इहो थोरो घणो इलेक्ट्रीशियन ऐं मोटर वाइंडिंग जी ट्रेनिंग ऐं मोबाइल रिपेयर जा ट्रेनिंग बि रेयरली तव्हांखे माण्हू उतां जा तव्हांखे मिलनि था, न त ॿाहिरियां माण्हू अची कंदा वॾे हफ़्ते ताईं, हाणे थोरो घणो सिखनि पिया। ॾिसो इंडस्ट्रियल ग्रोथ जे लाइ पूरो हिकु पैराडाइम शिफ्ट खपे, हिकिड़ो नई सोच खपे, हिकिड़ो सियासी विलविलो ऐं अज़म खपे। उनमें त तव्हांखे डायरेक्ट इन्वेस्टमेंट में मिलंदी आहे, उनमें प्राइवेट सेक्टर ख़ुशी सां लॻाईंदो आहे। तो इंडस्ट्री अहिड़ो सेक्टर आहे जंहिंमें रुगो पब्लिक सेक्टर जो पैसो थोरे लॻंदो आहे। पब्लिक सेक्टर खे ॿ टे शयूं गारंटी करणी पवंदियूं। हिकिड़ो क्वालिटी जो इंफ्रास्ट्रक्चर, जेकर तव्हां क्वालिटी जो इंफ्रास्ट्रक्चर न ॾींदा, मसाल तव्हां सुई गैस, बिजली जा कनेक्शन, रस्ता, ज़ाहिर ट्रांसपोर्ट, आख़िर इंडस्ट्री उते पैदा करे उते ई त कोन खपाए छॾींदी न, उनखे किथे पहुचाइणी पवंदी। सो हिकिड़ो खपंदो आहे मैसिव इंफ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट। उन लाइ तव्हां फॉरेन मां डायरेक्ट लोन्स सोचे सघो था। इवन प्राइवेट सेक्टर पाण अची इन्वेस्ट करण लाइ तयारु हूंदो आहे। कई केसिस आहिनि जंहिंमें रुगो पब्लिक रुगो लैंड फराहम कंदी आहे, मॉडल फराहम कंदी आहे, टैक्स हॉलीडेज ऑफर कंदी आहे, रिलैक्सेशन ऑफर कंदी आहे, सब्सिडीज़ थोरो अर्सो ऑफर कंदी आहे, ऐं पोइ इन्वेस्टर पाण अची ॾींदो आहे। तव्हां सिर्फ़ु रेगुलेट कंदा। दुनिया में इंडस्ट्रियलिस्ट ग्रोथ इहा थींदी आहे, पर हाणे उहो जीअं त विजन कोन्हे, तंहिंजे करे हुकूमत इन क़िस्म जो न तव्हांखे इंफ्रास्ट्रक्चर नज़र ईंदो। ॿी जेको अहम तरी रिक्वेस्ट आहे, अहम तरी, उहा आहे तव्हांजो लैंड आहे। जेकर तव्हांजो अमन अमान आहे ई कोन, माण्हू खीसे में 20 रुपया खणी बाज़ार में न निकिरी सघे, ॾींहं जो 12 बजे 1 बजे रोड तां ATM मां बैंक मां पैसा न कढाए सघे, पुलिस सॼो ॾींहुं हुजे रुगो VIP जी ख़िदमत में, ऐं जेके हाउसिस सां फ़ोनूं अचनि उन ते अमल दरामद में पूरी, अवाम खे सिक्योरिटी हूंदी कान, त
त इन्वेस्टर ॿाहिरियों त छॾियो, ही जेके पाण बि जेकी कैबिन वारा वेठा आहिनि, इहे भता ॾेई तबाह थी विया आहिनि। सो इन्वेस्टमेंट जा प्री रिक्विजिट खपंदा आहिनि। उहो जॾहिं ईंदा त पोइ तव्हां इन्वेस्टमेंट कंदो ऐं तव्हांजी इंडस्ट्रियल सेक्टर ग्रो करे सघे थो, या का गैर मामूली शइ कान्हे। पर मुंहिंजी पंहिंजी फीलिंग आहे त हुकूमत डेलीबरेटली इंडस्ट्रियलिस्ट ग्रोथ नथी करणु चाहे। रीज़न इहो आहे त ही फ्यूडल मेंटेलिटी चाहे थी त माण्हू उन ढोर ठगे जे निज़ाम में पूरा हुजनि। छो त सनअती निज़ाम माण्हुनि खे लिबरेट कंदो आहे वॾे खां, माण्हुनि खे आजो कंदो आहे वॾेरनि जे ग़ुलामीअ खां, ज़हनी आजो ॾींदो आहे, तइलीम खणी ईंदो आहे, इज़त नफ़्स खणी ईंदो आहे। माण्हू महसूसु कंदा आहिनि त पंहिंजे हथ जे पोरे जो कमाइनि था, नवां तजुर्बा कंदा आहिनि, नवां हुनर सिखंदा आहिनि, पोइ मुल्क खां ॿाहिरि वञणु लॻंदा आहिनि। पोइ पूरो समाजी रेवोल्यूशन इंडस्ट्री सां गॾु ईंदो आहे। रुगो सनअत न लॻंदी आहे, रुगो मईशत न वधंदी आहे, पूरो सनअती ढांचो, समाजी ढांचो बदिलजंदो आहे। त ही जेके वॾेरा सदियुनि खां अवाम खे ग़ुलाम बनाए वेठा आहिनि, इहे नथा चाहिनि त अवाम हिन ग़ुलामी में आजो थिए। इन जे करे 100-200 अरब इन्हनि खां ख़ैरात प्रोग्रामनि लाइ वठी छॾियो, 100 अरब ॿिया बि घुरोन ॾेई छॾींदा, सनअतकारी थियणु न ॾींदा। इहो सियासी मसइलो आहे। अच्छा, हिकिड़ो ॿियो एस्पेक्ट जेको आहे, 7 साल थी विया आहिनि सरकार खे, ऐं चवनि था त 3 सालनि जे अंदरि जेकॾहिं को पावर जनरेशन प्लांट जेकॾहिं तव्हां लॻाइणु चाहियो त 3 सालनि ते कोल ते लॻी थो वञे। पर हिन भेरे बि असां ॾिसूं था त 8 अरब रुपया तवानाई वारनि रिथाउनि लाइ रखिया विया आहिनि। पर ही तवानाई जी रिथूं किथे पियूं थियनि ऐं कॾहिं इहे मंज़र आम ते ईंदियूं, ऐं उहा तवानाई कॾहिं पंहिंजो सिंध जे माण्हुनि जे लाइ भाग तब्दील करण लाइ जेको आहे उहा यूटिलाइज़ थींदी? ठातो आहे हाणे जेको इस्म आहे, प्रावंशल इस्म आहे, इहो हाणे फुली डिवॉल्व आहे। सूबे जूं हुकूमतूं आजियूं आहिनि त पंहिंजे एनर्जी डेवलपमेंट जा प्रोजेक्ट्स लॻाइनि। तव्हां हींअर ॾिसो त पंजाब में हुननि सोलर पावर पार्क लॻायो आहे पूरो बहालपुर जे वेझो, तमामु ह्यूज, जंहिंमें शुरूआति में शायदि 100 मेगावाट प्रोड्यूस थींदा ऐं तौर ते हुनखे वधाइणु था चाहिनि। अहिड़ी तरह केपी इलाइक़े में ख़ैबर पख़्तूनख्वा वारा कुझु हंधनि ते हाइडल पावर जा नंढा यूनिट लॻाए बिजली प्रोड्यूस करण जो प्लान कनि पिया। अॻे ई कुझु हंधनि ते थींदी आहे, हाणे उन ते हू प्लानिंग कनि पिया वॾे पैमाने ते उन पोटेंशियल खे हार्नेस कनि पिया। तो पाण वटि ॾेई वठी हिकिड़ो थरकोल हिन वटि आहे, थरकोल में तजुर्बा हलनि पिया, समर मुबारकमंद हिते सां मिलंदा रहिया आहिनि। उन में रिसेंटली इंकशाफ कयो त असां गैसिफिकेशन सां बिजली पैदा करण में कामयाबु थिया आहियूं। जेके टेक्निकल एक्सपर्ट्स उन शोबे जा आहिनि उहे अञा ताईं उन सां सहमत कोन आहिनि। चवनि था त इहो सॉलिड कोन्हे को, इनखे वॾे पैमाने ते स्केल करे कोन सघिबो। तो हाणे ॾेई वठी सॼो थर जे कोल ते ज़ोर आहे। पर मां सम्झां थो त सिंध हुकूमत खे पावर जनरेशन जे ॿियनि ऑप्शन खे बि एक्सप्लोर करणु घुरिजे। ऐं पावर जनरेशन जा ॿिया ऑप्शन आहिनि। कुझु हंधनि ते पाण वटि शायदि हाइडल जो एॾो पोटेंशियल त कोन्हे, पर फॉल क्रिएट करे कुझु हंधनि ते नंढा यूनिट शायदि लॻी सघनि था। उन ते हिकु टेक्निकल एक्सपर्ट बहितर ॿुधाए सघंदा। मां बुनियादी तौर ते या त असां वटि गैस ॾिसो 76% गैस जा प्रोड्यूसर आहिनि पाकिस्तान जा, 70% जे लॻभॻि। ऐं असां जेका गैस प्रोड्यूस कंदा आहियूं तंहिंमां सिर्फ़ु 55% सिंध में यूज़ थींदो आहे ऐं बाक़ी सिंध में यूज़ न थींदो आहे। त पोइ इनखे बि ॾिसणु घुरिजे त छा असां उन गैस सां 50 के पावर जा प्रोजेक्ट लॻाए सघूं था, जेको मुंहिंजे ख़्याल में टेक्निकली फीज़ेबल आहे, उन ते वर्किंग थी सघे थी। पर हाणे इन सॼे जे लाइ तव्हांखे उहा लीडरशिप खपे। अगेन विजन जी ॻाल्हि आहे, जेका सम्झे त इन क़िस्म जा इनिशिएटिव हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, जेका उनखे तरजीह ॾियणु चाहे। हिते बदकिस्मती सां तरजीहूं बिल्कुलु ॿियूं आहिनि। मजमूई तौर ते अवाम जी तरक़ी जी तरजीह कोन्हे, उहा मे बी सिहत ई एजुकेशन हुजे, या एनर्जी जी ग्रोथ हुजे, या सुठो इंफ्रास्ट्रक्चर ग्रो करणु हुजे, या बेसिक वेरी बेसिक सर्विसिस जेके म्यूनिसिपल सर्विसिस आहिनि उहा ॾियण जी नियत हुजे। हाणे उहो सॼो लेक ऑफ पॉलिटिकल लीडरशिप आहे, तंहिंजे करे सिंध में इहो बाक़ी थरकोल जेको आहे हाणे उहो ॾिसूं उहो हले पियो हिकिड़े अरसे खां। उन में एक्चुअली मुंहिंजो ख़्याल आहे त गैर ज़रूरी तौर ते वफ़ाक़ जी घणी मुदाख़लत एनर्जी कोल बोर्ड जे थ्रू कई वई, जंहिंमें फेडरल सेक्रेटरी जो हिकिड़ो वॾो नंबर आहे, हाणे हुनजो मेंबर थी वियो आहे। उहा सॼी हिकिड़ी पॉलिटिकल मैनिपुलेशन उहा बि त ज़रदारी साहब जॾहिं पाण प्रेसिडेंट हुया, उन्हनि पाण पीपल्स पार्टी जी सरकार उहो एनर्जी बोर्ड पाण कंस्टिट्यूट कयो हुयो। उन्हनि में उन जी मुदाख़लत जा उहे समूरा माण्हू पंहिंजा अची उन्हनि उन वक़्तु ई रखी छॾिया हुया। एब्सोल्युटली माना थर एनर्जी कोल बोर्ड त पीपल्स पार्टी जी हुकूमत में कयो आहे। ॼाण दे त थर प्योरली सूबाई खातो आहे ऐं एनर्जी बि सूबाई इस्तेमालु आहे। यानी बाक़ी ठीकु आहे, तव्हां उनजो दलील छा ॾिनो? उनजो दलील ॾिनो वियो त बाबा वापदा हिननि खे इन करे था रखूं जो हुन में टैक्स जा मसइला, हुन में ट्रांसमिशन जा मसइला। मूंखे नथी अचे। ॻाल्हि ॾाढी सिंपल आहे। जेकर एनर्जी सूबाई खातो आहे
फॉर एग्जाम्पल तव्हां सुभाणे 100 मेगावाट एनर्जी प्रोड्यूस था करे, पोइ तव्हांखे रुगो सेल करणी आहे जेकर पहिरें त पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कंदो, हींअर सरप्लस आहे ई कोन जो सेल करे। पर फॉर एग्जाम्पल तव्हां सुभाणे चओ था बाबा एनर्जी असांजी आहे, असां मेन ग्रिड जे थ्रू पंजाब खे या बलूचिस्तान खे या कंहिंखे सेल था करियूं, टैरिफ जा त स्टैंडर्ड्स मौजूदु आहिनि। टैरिफ लाइ को सेक्रेटरी फेडरल सेक्रेटरी वेही इजाद कंदो आहे छा में सरकोल बोर्ड ते, टैरिफ त प्री डिफाइंड हूंदो आहे। या सिंध गवर्नमेंट तव्हां हिकु शइ उपायो था, तव्हां सुभाणे चओ बाबा ही 100 रुपए में विकिणंदुसि, जेकर कंहिंखे न आहे वठणी त न वठे, तव्हां वेठा इस्तेमालु कजो, ऐं जेकर तव्हांजे इस्तेमाल सां सरप्लस आहे केरु नथो वठेव जाम कंदो, तव्हां ज़िम्मेवार आहियो। तो टैरिफ त हिकिड़ो मसइलो आहे, उहो त नेगोशिएबल मसइलो आहे। तो इन्हनि जे पुठियां हिकिड़ी सॼी फेडरल ब्यूरोक्रेसी खे जेले वेहारे आणे वफ़ाक़ जी पूरी मुदाख़लत करे हर जेको सिंध जी एसेट आहे उन में हाणे वफ़ाक़ जो एॾो उन्हनि हिसो रखी छॾियो आहे, माना एडमिनिस्ट्रेटिवली स्पीकिंग एतिरी मुदाख़लत थी वई आहे जो हाणे थर जो कोयलो सभिनी सिंधीअ में त थर जे माण्हुनि खे सिंध जे माण्हुनि खे नियर फ्यूचर में फ़ाइदो ॾींदो नज़र कोन थो पियो। वॾी महिरबानी नसीर मेमन साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, नसीर मेमन साहब जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। अंगनि अखरनि जी हेराफेरी या जेको वधाए चढ़ाए जेको बजट तरक़ियाती ऐं मनसूबनि जे हद में जेको बि असांखे ॿुधायो वेंदो ईंदड़ ॾींहंनि में सिंध जे वफ़ाक़ी नाणे वारे पंहिंजो वज़ीर सैयद मुराद अली शाह जे पारां उहे समूरा अंग अखर पंहिंजी जाइ ते, पर जेका यूटिलाइज़ेशन आहे फंड्स जी उन जे हवाले सां जेका ख़ुदि सरकार जी रिपोर्ट आहे उहा ॾाढी मायूस कंदड़ आहे। ऐं उनमें ख़ासि तरह ते 3 क्वार्टर्स जे यानी 9 महीननि जे अंदरि जेको ख़ासि तरह तालीम ऐं सिहत वारनि शोबनि में जेको बजट जे इस्तेमाल जो जेका रिपोर्ट हुई उहा 20-22% खां मथे न हुई, जॾहिं त इरीगेशन ऐं ॿिया अहिड़ा जेके मामला हुया जिते तमामु घणी यूटिलाइज़ेशन थी हुई। हिकिड़ो त उन्हनि मां तरजीहात जी ॻाल्हि अचे थी। ॿियो जेको सॼो डेवलपमेंट जो जेको पैराडाइम जेको आहे या जेको असां जंहिं ते डिस्कस पिया कयोसीं नसीर मेमन साहब सां, त सिंध जी तरक़ी जो मतिलबु छा आहे, उहो जेकॾहिं उहो ज़ाहिर आहे उनजे लाइ तमामु घणा वसीला बि मौजूदु आहिनि। सिंध जे अंदरि ज़रात, सिंध जे अंदरि हिकिड़ी सुठी ज़रात बि मौजूदु आहे। सिंध जे अंदरि कोल ऐं गैस जा वॾा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। सिंध खे हिकिड़ो पूरो वॾो हिकिड़ो डिघो कोस्टल बेल्ट आहे ऐं सिंध जे अंदरि 2 वॾा पोर्ट आहिनि। त डेवलपमेंट जा जेके बि ज़रूरतूं कंहिं ख़िते जे अंदरि थी सघनि थियूं उहे मौजूदु आहिनि। पोइ बि सिंध जी हालति एॾी बुरी आहे जो तव्हां ॾिठो त माण्हू ख़ुदकुशियूं पिया कनि ऐं पंहिंजो कुझु ॾींहं पहिरियों तव्हां ॿुधो हूंदो त बदीन ज़िले जे हिकिड़े शहर जे अंदरि माउ पीउ पंहिंजे ॿारनि खे उते छॾे पाण ख़ुदकुशी करे छॾी। इहो जेको सिलसिलो आहे माण्हुनि जी गुरबत जी जेका लेवल आहे, तइलीम जो जेकॾहिं ॻाल्हायूं था त तइलीम जे लाइ जीअं मां तव्हांखे ॿुधायो त स्कूल ऐलान कनि था त असां कॉम्प्रिहेंसिव स्कूल ठाहींदासूं, हुन लाइ हेतिरा पैसा रखिया विया, असां हेतिरा ग्रामर स्कूल ठाहींदासूं, इंग्लिश ग्रामर स्कूल ठाहींदासूं, एतिरा पैसा। अॼु ॾींहं ताईं उहे 7 साल से कैमरे शाह जी सरकार में असांखे उहे कुझु नज़र नथो अचे। ईअं हर भेरे चयो थो वञे त असां हेतिरा जेको आहे पंहिंजो स्टोर कोल्ड स्टोरेज ठाहींदासूं, छाकाणि त सिंध जो जेको पंहिंजो जेको आबादगार आहे, सिंध जो जेको हारी आहे, उनजो जेको उहो उते उनजो जेको सब्जियूं ऐं फ्रूट्स जेके आहिनि उहे ज़ाया थी थियूं वञनि। उनजे हवाले सां असांखे कुझु का बि शइ उहा हर दफ़े स्कीम रखिजे थी, पर कुझु ई नज़र कोन थो अचे। ईअं तव्हांखे ॿुधायोसीं त कुझु ॾींहं पहिरियों जेको आहे सिंध आबादगार बोर्ड जे अॻुवाणनि इन्ही प्रोग्राम में बजट जे प्रोग्राम में असांखे ॿुधायो त हिन साल को ट्रैक्टर कंहिंखे न ॾिनो वियो आहे सिंध जे अंदरि, न ई को वरी सोलर ते ट्यूबवेल जे लाइ कंहिंखे को इमदाद ॾिनी वई आहे। इहे जेके इनएफिशिएंसीज़ जा मसइला आहिनि सिंध जी तरक़ी खे रोकण जा, ऐं जीअं पाण ॻाल्हायोसीं त सनती तरक़ी कान थी थिए, तालीम सफ़ा तबाह थी वई आहे, ह्यूमन रिसोर्स सिंध जेके को क्वालिटी जेको स्किल लेबर में तब्दील कजे उनजे लाइ हुकूमत वटि का प्लानिंग न आहे। इहो सॼो जेको सिलसिलो आहे सिंध खे हिकिड़ी TMAs जे लाइ जीअं नसीर साहब ॿुधायो त उहे मकानी जेके वज़ीरनि ऐं MPAs ऐं MNAs जे घरनि जा जेके आहिनि उहे चुल्हा ॿारण लाइ इस्तेमालु थियनि थियूं। सॼो बजट जेको आहे शहर तबाह थी विया आहिनि। इहो जेको सॼो सिंध जे अंदरि जेको आहे ख़ासि तरह हिननि 7 सालनि जी सरकार जे लाइ इन जे लाइ ॻाल्हायूं था पिया त हिकिड़ी कंटिन्यूटी ऐं कंसिस्टेंसी सां पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि हुकूमत कई आहे। उन वटि इहो जवाज़ नथो रहे त भई असांजी 2 सालनि जी हुकूमत आहे या 3 सालनि जी या सुभाणे ठाहे ॾींदासूं या वक़्तु लॻे थो। 7-8 साल जो वक़्तु तमामु वॾो वक़्तु आहे ऐं साॻियो वज़ीर आला साॻी पार्टी उहा हुकूमत कंदी थी रहे, पर सिंध जी तरक़ी जे नाले में
अञा ताईं को बि असांखे किथां को किरणो को लकीर का नज़र नथी अचे। इहो हिकिड़ो ग्रेट फेल्यूअर जंहिंखे चइबो आहे अंग्रेज़ी में, हिकिड़ो वॾी पंहिंजी नाकामी आहे पीपल्स पार्टी सरकार जी। त मुसलसल हुकूमत करण जे बावजूद बि सिंध जे अंदरि वसीलनि जी मौजूदगी जे बावजूद बि सिंध जे माण्हुनि खे तरक़ी जे बजाए अहिड़ी गुरबत वारी हुन में अची रखियो अथनि जिते माण्हू ख़ुदकुशियूं कनि था पिया। ईंदड़ ॾींहनि में नाज़रीन वरी इन मौज़ूअनि ते बजट जे हवाले सां गुफ़्तगू जारी रहंदी आहे। जेको प्रोग्राम तव्हां खां वठूं था इजाज़त, सदाईं गॾु।